अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल कूंज न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। कूंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। घारो मां GM जोखियो जी रिपोर्ट मूजिबि घारो शहर में चोरनि जो राज क़ाइमु। मेन नेशनल हाईवे तां होलसेल जे दुकान मां 1 महीने जे अंदर ॿी चोरी। चोर दुकान मां 1000 रुपया चोरी करे विया। दुकानदार शीतल दास मीडिया खे तफ़सील ॾींदे ॿुधायो त पहिरीं चोरी थी, जंहिंजी CCTV कैमरा जी रिकॉर्डिंग पुलिस खे फराहम कई, पर पुलिस चोरी वापसि न कराए सघी। हुन वधीक ॿुधायो त हिन भेरे बि कैमरा जी रिकॉर्डिंग पुलिस खे ॾिनी आहे। वापारी एसोसिएशन ऐं सिविल सोसाइटी ॻणटीअ जो इज़हार कंदे चयो त घारो शहर ॾोहारनि हवाले कयो वियो आहे। शहर में पुलिस जी का बि रिट क़ाइमु नाहे। उन्हनि वधीक चयो त 2 हफ़्ता अॻु होलसेलर वापारी ढालूमल खां 7 लख रुपया फुर कया विया, जेकी अञा ताईं पुलिस वापसि न कराए सघी आहे। वापारी एसोसिएशन जे अॻुवाननि SSP ठट्टो, DIG हैदराबाद IGSN खां मुतालबो कयो आहे त वापारियुनि ऐं शहरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में वापारी एसोसिएशन घारो पारां एहतिजाजी मुज़ाहरा कया वेंदा।